अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो तो बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा। जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, डायणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरोसिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के रोहिणी मां अब्दुल रज़ाक मेमण खां मिली। कहाणी आहे चांदनी चाल परी। हिकिड़ो बादशाह, दुनिया जी हर ख़ुशी खेसि हासिल हुई, पर रुगो औलाद न हुअण जो ॾुख हुअसि। हर वक़्तु उहा ई ॻणती हूंदी हुअसि त खांसि पोइ हेॾी सारी बादशाहीअ जो केरु मालिक थींदो। उन जे करे हिन 6 शादियूं कयूं, पर संदसि दिलि जी मुराद पूरी कान थी। नेठि अमीरनि वज़ीरनि खेसि 7वीं शादी करण जी सलाह ॾिनी। पहिरीं इनकार कयई, पर जॾहिं वज़ीरनि अमीरनि घणो ज़ोर रखियुसि तॾहिं हाउकार कयई। पोइ त चइनी तरफ़ चारई रवाना थी विया। आख़िर हिकिड़े शाहूकार जी हिकु सदा मलूक धीअ जो संग बादशाह लाइ चुकायाऊं ऐं उन सां बादशाह शादी कई। शादीअ खां पोइ बादशाह जी दिलि ॿियनि 6 राणियुनि तां खॼी वई ऐं संदसि अक्सर वक़्तु नई कुंवार वटि गुज़रंदो हो। मञाण त उहे 6 राणियूं के उमेद सां हुयूं। बादशाह खे उन ॻाल्हि जी सुध ई कान हुई, पर नई राणीअ खे उन ॻाल्हि जी कुड़क पइजी वई। सो उन्हनि राणियुनि जे ख़िलाफ़ बादशाह जा कन भरण लॻी। नेठि बादशाह ॿुधी ॿुधी कक थी पियो। सो हुकुम ॾिनई त उन्हनि 6 जूं अखियूं कढी खेनि अंधे खूह में विझी छॾियो। बसि हुकुम जी देरि हुई। बादशाह जे माण्हुनि 6 राणियुनि जूं अखियूं कढी खेनि हिकिड़े अंधे खूह में छॾे आया। बाक़ी 7 राणी ख़ुशि थी वेही बादशाह ते हुकुम हलाइण लॻी। हेॾां ही 6 राणियूं अलाह जे आसिरे हिकु दाईअ जे आसिरे ते पे तगियूं, जो रोज़ रुखी सुखी मानी अची खेनि ॾेई वेंदी हुई, जंहिंखे पाण में वंडे विरछे पियूं खाईंदियूं हुयूं। ॾींहंनि गुज़रण में का वेरम ई कान थी। नेठि हिकिड़ी राणीअ खे पुटु ॼाओ। राणियुनि पाण में ख़्यालु कयो त ही मासूमड़ो ईअं ई बुखुनि में मरी वेंदो, तंहिं करे छो न उन खे खाई छॾिजे। उहा सलाह बीहारे हिकु ॿिए में फ़ैसिलो कयूं त जंहिंखे जेको ॿारु ॼमंदो उहो कोई खाई छॾींदोसीं। अहिड़ीअ तरह 5 खे हिक ॿिए पुठियां पुट ॼावा ऐं हिननि उन्हनि खे कोई खाई छॾियो। आख़िर हिकिड़े ॾींहुं 6 राणीअ खे पुटु ॼाओ। तंहिं ते सभिनी चयो त उनखे कोई खाऊं। 6 राणी चयो त दी आउं पंहिंजो पुटु पंहिंजनि हथनि सां कोंदसि। तंहिं ते सभिनी चयो त भले, जंहिंमें तूं राज़ी। हिन 5 राणियुनि खे गोश्त मिलियो, से खाई पी माठ करे वेही रहियूं। का महिल थी त उते ॿार जे रोअण जो आवाज़ु आयो, जंहिं ते सभिनी राणियुनि चयो त ही केरु पियो रोए। 6 राणीअ वराणियो त मुंहिंजो पुटु आहे। तंहिं ते राणियूं अजब में पइजी वियूं ऐं चवण लॻियूं त दी पोइ असां गोश्त कंहिंजो खाधो। नंढी राणीअ जवाबु ॾिनो त उहो गोश्त तव्हांजे ॿारनि जो हो, जेको आउं गॾु कंदी वेंदी हुअसि। तंहिं ते राणियूं चयो त भेण, जे उहा ॻाल्हि आहे त हाणे उहो भली पियो जीए। असां में जेको रतु सतो आहे सो हिन लाइ आहे। पोइ त 6 ॼणियूं उन जे ॿारड़े खे निपाइण लॻियूं। होॾां ख़ुदा जी करणी ईअं थी जो 7 राणीअ खे बि हिकिड़ो पुटु ॼाओ। सॼी बादशाहीअ में शादमाना थी विया। ॿकरियूं पियूं कुसजनि, कंजरियूं पियूं नचनि, ग़रीब गुरबो ख़ुशि थी वियो। हेॾां महल में शहज़ादो पलजण लॻो, होॾां खूह में बि शहज़ादो पे पलियो। 2 भाउर अॼु नंढा सुभाणे वॾा अची हिमत भरिया जवान थिया। महलनि जो शहज़ादो लाॾ कोॾ जो पलियल, सो सॼो ॾींहुं घोड़े ते सवार गज़ कमान कुल्हे ते खयों पियो शेल शिकार कंदो हो। ऐं हीउ ग़रीब शहज़ादो खूह मां निकिरी सॼो ॾींहुं बाज़ार में कोहर विकिणी शाम जो जेका उपत थींदी हुअसि तंहिं मां माइरुनि लाइ खाधे जो सामान वठी वेंदो हो। अहिड़ीअ तरह पियो संदन गुज़र सफ़र थींदो हो। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो शहज़ादो पंहिंजनि संगतियुनि साथियुनि सां घोड़े ते सवार थी शहर जे विचां पे लंघियो त ओचितो ग़रीब शहज़ादो घोड़े साम्हूं अची वियुसि। बसि पोइ त शहज़ादे खे बाहि वठी वई। लहंदे साईं 8-10 चबुक वाहे कढियईंसि। चए निभागा पिणे जो राज आहे छा, जो ईअं सॼो रस्तो तो वालारे हली।
वीचारे खे मार बि कढियईं ऐं कुंवर बि हारे छॾियईंसि। वीचारो छोकिरो माठड़ी करे वापसि मोटी आयो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे कनि बुज़ुर्गनि सां वेठे कचहरी कई। कचहरीअ में परियुनि जे हुस्न जी ॻाल्हि पई हली। ॻाल्हियुनि मथां ॻाल्हियूं कंदे हिकिड़े ॿुढड़े चयो त सभु पिया परियुनि जी तारीफ़ करियो, पर चांदनी चाल परीअ जो हुस्न ॾिसो त अकुल चरख़ थी वञेव। उहो ॿुधी शहज़ादो पर पुट चांदनी चाल परीअ ते आशिक़ थी पियो ऐं हिकदमि वज़ीर जे पुट खे साण करे माउ पीउ खां मोकिलाए उन परीअ जे ॻोल्हा में निकितो। रस्ते ते वरी बि साॻियो कोरनि वारो छोकिरो मिलुसि। शहज़ादो हिन खे ॾिसी ॾाढो कावड़ियो, चए वरी ही निबागो साम्हूं आयो आहे, शल असांखे परी मिले। तंहिं ते कोरनि वारे छोकिरे चयुसि त साईं, जेकॾहिं मूंखे पाण सां वठी हलो त आउं तव्हांजे घोड़नि जी ख़िदमत पियो कंदुसि। शहज़ादे त इनकार कयो, पर वज़ीरज़ादे जे चवण ते खणी साण खयाऊंसि। तंहिं ते छोकिरे शहज़ादे खे चयो त साईं, तव्हीं हलो, तव्हां घरां मोकिल आहे, अची थो तव्हां सां मिलां। ईअं चई डोड़ंदो माउ वटि आयो ऐं खांउसि मोकिल आहे, अची हिननि सां गॾियो। हलंदे हलंदे हिकिड़े हंधि अची पहुता जितां टिनि तरफ़ ना रस्ता थिए फुटा। हिननि पाण में सलाह कई त हाणे हर हिकु जुदा जुदा रस्तो वठे, जे क़िस्मत थी त वरी अची गॾिबासीं, पर जेको वापसि हिते पहुचे सो निशानी तौर को किलो खोड़े वञे, जंहिंमां ख़बर पवे त केरु वापसि वरियो आहे। उहा सलाह बीहारे टई ॼणा जुदा जुदा घस वठी रवाना थी विया। शहज़ादो हलंदे हलंदे अची हिकिड़े शहर में पहुतो, जिते ॾिसे त हिकिड़ो महलात आहे जंहिंजे ॿाहिरां हिकिड़ी राणीअ जी तस्वीर टंगियल आहे ऐं उनजे भरिसां हिकिड़ो शर्त लिखियलु आहे त जेको माण्हू राणीअ खां ढारे रांदि खटी वेंदो उन सां राणी शादी कंदी, पर जेको रांदि हाराए वेंदो तंहिंखे क़ैद करे घोड़नि जे कुड़ में घोड़नि वांगुरु ॿधो वेंदो ऐं चरण लाइ दाणो ॾिनो वेंदो। उन राणीअ वटि सेखारियल कुआ हुआ, जे उहा कच्छ में लिकाए रखंदी हुई, जंहिंजी मदद सां ढारे रांदि खटी वेंदी हुई। शहज़ादे बि साॻीअ तरह ॿियनि केतिरनि शहज़ादनि वांगुरु रांदि हाराई कुड़ में घोड़ो थी बीही रहियो। वज़ीरज़ादो बि कंदो कंदो हिकिड़े अहिड़े शहर में आयो जिते हिकिड़ी राणीअ जी तस्वीर टंगी पई हुई ऐं ऐलान लिखियलु हो त जेको बि माण्हू राणीअ खां घोड़ो भॼाइण में पंहिंजो घोड़ो अॻु कढी वेंदो, राणी उन सां शादी कंदी, पर जे उहा शर्त न खटी सघियो त उनखे घेटो करे बाग़ में छॾे ॾिबो त पियो छबर चरे। वज़ीरज़ादे क़िस्मत आज़माइण लाइ भेर ते ॾौको हयूं। राणीअ जे बानियुनि ऐं नौकरनि घणो ई सम्झायसि, पर ही न मुड़ियो ऐं शर्त रखियईं। राणी छा कंदी हुई जो जेकॾहिं को बि शर्त पुॼाईंदड़ पंहिंजो घोड़ो अॻिते कढी वेंदो हो त राणी हिकदमि अटकल करे पंहिंजे सथर ते हथु हणी शर्त पुॼाईंदड़ जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए उनखे वाइड़ो करे पंहिंजो घोड़ो अॻिते कढी वेंदी हुई। अहिड़ी तरह वज़ीरज़ादे बि हारायो ऐं घेटो थी बाग़ में चरणु लॻो। होॾां छोकिरो बि हलंदे हलंदे अची हिकिड़े बाग़ में पहुतो, ॾिसे त सॼो बाग़ उजड़ो पियो आहे ऐं परियां हिकिड़ो देव वेठो आहे। छोकिरे मामा मामा करे वञी देव जे पेरनि ते किरियो। देव चयुसि त जेकॾहिं मामा मामा न चई हा त आहुर जेॾा दाणा करे छॾियईं हा। पोइ हिन 2-3 महीना देव जी ख़िदमत कई। जॾहिं देव राज़ी थियो तॾहिं उन खां चांदनी चाल परीअ जो ॾसु पुछियईं। देव चयुसि त हुनजी मूंखे का बि ख़बर न आहे, बाक़ी मुंहिंजो वॾो भाउ रस्ते ते वेठो आहे, शायदि उनखे ख़बर हुजे। मोकिलाइण महिल देव छोकिरे खे हिकिड़ो तावीज़ ॾिनो, जंहिंजे ॿधण सां इंसान खे 2 चइनि मर्दनि जेतिरी ताक़त थी वेंदी हुई। छोकिरो तावीज़ खां वठी मोकिलाए उथी पंधु पियो ऐं नेठि हिकिड़े ॾींहं जे पंध खां पोइ ॿिए देव वटि पहुची वियो ऐं उनखे बि मामा मामा करे चिंबड़ी पियो ऐं संदसि ख़िदमत में लॻी वियो। पर हितां बि छोकिरे खे परीअ जो पार पतो कोन पियो ऐं साॻीअ तरह हिन देव बि खेसि पंहिंजे ॿिए भाउ जो ॾसु ॾिनो ऐं भाउ ॾांहुं रवानो कयाईंसि। छोकिरो पंधु कंदो अची 3 देव वटि पहुतो ऐं उनजी बि ॾाढी ख़िदमत कयाईं ऐं परीअ जो पार पतो पुछियईं। देव वरंदी ॾिनसि त चांदनी चाल परीअ जो असां बि फ़क़ति नालो ॿुधो आहे, बाक़ी संदसि वतन जी
मूंखे ख़बर न आहे, शायदि असांजे वॾे भाउ खे सुध हुजे। छोकिरो देव खां मोकिलाए उथी हलण ते हो त देव चयसि त ए छोकिरा, हीअ ॻोथरी तोखे सूखड़ीअ तौरु थो ॾियां। जंहिं बि वक़्तु तोखे रस्ते में बुख लॻे त हिन ॻोथरीअ मां तोखे चूरी मिलंदी। छोकिरो देव खां उहा सूखड़ी वठी खांसि मोकिलाए चोथें देव वटि आयो ऐं उन जी बि ॾाढी ख़िदमत कयईं ऐं संदसि नंढनि भाइरनि जा सलाम बि ॾिनईंसि। देव छोकिरे जो हाल अहिवाल ॿुधी खेसि चयो त मूं फ़क़ति चांदनी चाल परीअ जो पाछो ॾिठो आहे, जंहिं ते मोहत थी संदसि इश्क में हिते वेठो आहियां। बाक़ी ख़बर असांजो अॻियूं भाउ ॾींदुई। छोकिरो देव खां मोकिलाए अॻिते हलियो, अहिड़ीअ तरह वञी 7 भाउ वटि पहुतो, जेको उन्हनि सभिनी में पीर सन हो। छोकिरो ऐं देव पाण में हाली अवाली थिया, जंहिं ते देव छोकिरे खे हिकिड़ो खेनू ॾिनो ऐं चयाईंसि त हिनखे ज़ोर सां उछलाए, पोइ जिते बि खेनू वञी बीही रहे उते तूं सरिहं जी पोख वञी कजांइ। जॾहिं पोख गुल कंदी तॾहिं गुलनि जी ख़ुशबू ते हिकिड़ो देव सामूंडी घोड़े जी शकिल में अची उन पोख में पवंदो। पोइ तूं लिकी छुपी उन घोड़े ते चढ़जांइ, उहो तोखे संदसि मुल्क खणी वेंदो। उते चांदनी चाल परी ईंदी आहे, वधीक हक़ीक़त तोखे उतां मालूम थींदी। छोकिरे देव जी हिदायत मूजिबि खेनू उछलायो ऐं जिते उहो वञी किरियो उते सरिहं जी पोख कयईं। जॾहिं सरिहं गुल कया तॾहिं उहो सामूंडी घोड़ो बि अची कड़कियो। छोकिरो बि लिकी टप ॾेई घोड़े ते चढ़ी वेठो। घोड़ो वठी उॾाणो ऐं एतिरो मथे चढ़ी वियो जो छोकिरे खे अची सिर जी लॻी। उते घोड़े छोकिरे खे चयो त तूं बेगुनाह मूं ते सवार थियो आहीं, हाणे आउं तोखे केराईंदुसि त तुंहिंजे कयल गुनाह जी तोखे सज़ा अचे। छोकिरे देव खे चयो त आउं तुंहिंजे मुर्शिद जो पुटु आहियां, क़िस्मत सां तो वटि आयो आहियां, तूं कीअं मूंखे केराईंदे? तोखे ख़बर आहे त आउं पंहिंजे पीउ सां नंढे हूंदे हिकिड़ो भेरो तुंहिंजे ॻोठ में आयो हुउसि ऐं हाणे वरी मुंहिंजे पीउ जे मरण खां पोइ अव्हां ॾांहुं आयो आहियां। उते देव खे पक थी त हीउ छोकिरो बराबरि संदन मुर्शिद जो पुटु आहे। सो मुल्क में पहुचण शर्त देवनि खे घुराए चयईं त मुंहिंजे मुर्शिद जो पुटु आयो आहे। देवनि छोकिरे जी ॾाढी ख़िदमत चाकरी कई ऐं हाणे माया माल ज़ेवर अची नज़राने तौरु ॾिनऊंसि। हिकिड़े ॾींहुं छोकिरे देवनि खां पुछो त जॾहिं आउं अव्हां वटि आयो हुउसि तॾहिं अव्हां वटि चांदनी चाल परी ईंदी हुई, सा कान थी ॾिसिजे, तंहिंजो सबबु छा आहे? देवनि जवाबु ॾिनो त असांजी चांदनी चाल परीअ सां तकरार थी पियो आहे, जंहिं करे न की हूअ असां वटि अचे ऐं न की असीं उन वटि वञूं। तंहिं ते छोकिरे चयो त मूंखे उन ॻोठ जो रस्तो ॾसियो त आउं उन वटि पहुची अव्हां जो सुलह कराए छॾियां। देव उन ॻाल्हि ते राज़ी थी। 2-3 ॼणा छोकिरे सां गॾिजी चांदनी चाल परीअ जे मुल्क ॾांहुं वेंदड़ रस्ते जे आख़िरी हद ताईं वठी आया ऐं पाण अॻिते न वधिया। बाक़ी छोकिरे खे समूरे हाल मां वाक़ुफ़ु करे ॾसु पतो ॾेई रवाना करे पाण उते वेही रहिया। छोकिरो पंधु कंदो कंदो नेठि अची चांदनी चाल परीअ जे शहर में पहुतो। शहर में हिकिड़ी पोड़ी माईअ जे घर में घिड़ी वियो। माईअ वाको करे चयसि त हे आदमज़ाद, छो हिते मौत जे मुंहं में आयो आहीं? हिन मुल्क में त कंहिं बि देव परीअ खे समा पइजी वियो त तोखे जीअरो छॾींदा कोन ऐं न मूंखे जीअरो छॾींदा। बो खल भराए छॾींदा। छोकिरे यकदमि खीसे मां 2-3 मोहरूं कढी माई अॻियां रखियूं। पोड़ी नाणे ते राज़ी थी वई ऐं खणी माठि कयईं ऐं यकदमि छोकिरे खे पाण वटि लिकाए विहारे छॾियईं। छोकिरो सियाणो सो अटकल सां उनखे पंहिंजो करे छॾियईं। निठि ॻच ॾींहं वटसि रहियो ऐं खेसि चांदनी चाल परीअ जी ख़बर अचार वठण लाइ पियो चवंदो हो। हिकिड़े ॾींहुं पोड़ीअ चयसि त भाउ, परीअ जे महलात जे चौधारी देवनि जो पहरो आहे। महलात मंझि तिलस्माती पहरो आहे। उन खां पोइ दरवाज़े ते 2 शींहं बीठल आहिनि। दरवाज़े जे अंदरे पासे 2 वासींग नांग वेठल आहिनि। उतां लंघी वञिबो त चांदनी चाल परीअ जी कोठी आहे। हाणे ॿुधाए त तूं कीअं उते पहुचंदे? छोकिरे चयसि त नानी, क़िस्मत त आज़मायूं था, पोइ खांसि उहे ॾस मालूम करे हिन दिलि में ख़्यालु कयो त सुभाणे राति परीअ जे महलात ते चढ़ाई कजे। उहा ॻाल्हि घणे पोड़ीअ खां 2 ॿकिरियूं ऐं 2 दिला खीर जा घुरियईं।
जेके पोड़ीअ हिन खे आणे ॾिना। ॿिए ॾींहुं राति जो छोकिरे छा कयो जो ॿकिरियुनि खे कुही गोश्त ऐं खीर जा बदिला पाण सां खयां ऐं पहिरें देव वारो ॾिनल तावीज़ बि बांह में ॿधाई ऐं पाण ज़नाना कपिड़ा ढके औरत बणिजी ॻोथरीअ मां चूरी कढी उन्हनि में नशो मिलाए अची पहिरेदारनि वटां लंघियो। जन औरत सम्झी पुछियुसि त माई बेगा वक़्तु केॾांहुं पई वञी? हिन जवाबु ॾिनो त बा ऐं भर वारे पीर ते सुखा ॾियण लाइ पई वञा। अवी बि 2-3 मुठिया चूरीअ जा खाओ। पहिरेदारनि चूरीअ जा मुठिया वठी खाधा त खाइण सां निंड खणी वञ। पोइ यकदमि ज़नाना कपिड़ा लाहे ॿियो सामान खणी अंदरि महलात में दाख़िल थियो। तिल्स्मात वारे हिसे मां त देव वारे तावीज़ जी मदद सां लंघी अॻिते वधियो। जॾहिं शींहं वटि आयो त उन्हनि खे ॿकिरियुनि जो गोश्त उछलाए ॾिनई। उहे गोश्त खे जुंबी विया। उतां मटी अची वासीगंज खे खीर ॾिनई। अहिड़ीअ तरह सभिनी पहिरेदारनि खे खां पाण बचाए अची चांदनी चाल परीअ जे पलंग वटि पहुतो। परी उन वक़्तु निंड में सुती पई हुई। छोकिरे वञण सां यकदमि पंहिंजे हथ वारी मुंडी जंहिं ते संदसि मुल्क जे बादशाह जी मोहर लॻल हुई सा चांदनी चाल परीअ जे चीच में पाती ऐं परीअ जे चीच वारी मुंडी लाहे पाण वटि रखियईं। वरी पंहिंजी चादर चांदनी चाल परीअ जे मथां विधाई ऐं उन जी चादर पाण खणी वरिताई। ईअं करे छोकिरो यकदमि वापसि वरियो। वरी बि वासीगनि खे खीर ऐं शींहनि खे गोश्त ॾेई निकिरी आयो। पहरेदार त नशे में बेहोश थिया पिया हुआ, जंहिं करे तमामु सवलाईअ सां अची घर में पहुतो ऐं यकदमि कुराड़ीअ खां मोकिलाए पंहिंजे मुरीद देवनि जे मुल्क ॾांहुं राही थियो। जिन खे ॿुधायईं त चांदनी चाल परीअ जे महलात ते सख़्तु पहिरो बीहारियल हो, जंहिं करे आउं पहुची कोन सघियुसि। उते छोकिरो घणो वक़्तु न तरसियो ऐं यकदमि वापसि पंहिंजे मुल्क ॾांहुं मोटियो। मोटण महिल संदसि हिकिड़े मुरीद देव हिकिड़ो वार ॾिनुसि त जॾहिं बि का मुश्किलात पवई त हिन वार खे थोरो तओ ॾिजांइ त आउं अची हाज़ुरु थींदुसि। पोइ हू 7 देवनि वारी वाट छॾे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो थियो। छोकिरो पंधु कंदो उन ई हंधि आयो जिते वज़ीरज़ादो क़ैद हो। हिन ईंदे सां दरवाज़े ते तस्वीर ऐं ऐलान ॾिठो। ख़्यालु कयईं त हिते बि वक़्त जी आज़माइश करे ॾिसां। सो भेर ते ॾौको हयईं। बानी निकिरी आई जंहिं घणो ई सम्झायुसि, पर ही न मुलियो ऐं घोड़े भॼाइण जी शर्त रखियाईं। राणी बि हिन सां घोड़े भॼाइण लाइ तयारु थी। छोकिरे खे राणीअ जा नौकर कुड़ में वठी विया ऐं चयाऊंसि त जेको घोड़ो तोखे वणे उन ते चढ़। छोकिरे चयो त आउं पंहिंजे घोड़े ते चढ़ंदुसि। ईअं चई उन वार खे खणी तओ ॾिनो त उहो साॻियो देव अची हाज़ुरु थियो, जेको सरियां जे पोख मां खेसि खणी वियो हो ऐं संदसि मुरीद थियो हो। ख़ैर राणी पंहिंजे घोड़े ते चढ़ी ऐं छोकिरो उन ई घोड़े ते चढ़ियो। अची घोड़ा भॻा तां ख़बर पई त छोकिरे वारो घोड़ो राणीअ जे घोड़े खां अॻु में मुक़ररु कयल जाइ ते अची पहुतो ऐं उते राणीअ लाइ तरसी बीठो। वरी ॿई उतां गॾु रवाना थिया। रस्ते में राणीअ सथर ते हथु हणण जा घणेई मकर कया, पर हिन उन्हनि ॾांहुं ध्यानु न ॾिनो ऐं घोड़ो अॻु में आणे असलूकी जाइ ते कढियो। वाह वाह थी वई। छोकिरे शर्त खटी ऐं राणीअ हाराई। हाणे राणीअ ऐलान कयो त आउं हिन सां शादी कंदसि। पोइ छोकिरे क़ैदियुनि खे आज़ादु कयो, जिन में हिन जो दोस्त वज़ीरज़ादो बि निकिरी ज़ाहिरु थियो। छोकिरे हिन खे बि आज़ादु कयो। थोरे घणे ॾींहं छोकिरो ऐं वज़ीरज़ादो गॾिजी राणीअ खे साण करे उन ई जाइ ते अची निकिता जिते ही 3 यार हिक ॿिए खां जुदा थिया हुआ। उते ख़्यालु करे ॾिठाऊं त शहज़ादे जे मोटण जो को बि पार पतो कोन आहे। तंहिं करे ही 3 ॼणा वरी उन ई रस्ते ॾांहुं विया जेॾां शहज़ादो वियो। हलंदे हलंदे उते पहुता जिते शहज़ादो क़ैद हो। उते ॾिसनि त हिते बि हिकिड़ी तस्वीर टंगी पई आहे ऐं इश्तिहार लॻो पियो आहे। छोकिरे उते बि क़िस्मत आज़माइण जो फ़ैसिलो कयो, पर पहिरीं ख़्यालु कयईं त राणी हेतिरनि सारनि माण्हुनि खां रांदि खटी आहे, तंहिंमें ज़रूरु का न का चालाकी हूंदी। सो पुछा ॻाछा करे पतो लधाई त राणी कुअनि जे मदद सां रांदि खटी थी वञे। पोइ हिन पाण वटि हिकिड़ी ॿिली पाली।
पोइ वञी भेर ते ॾोको हयाईं। बानी निकिरी आई, जंहिंखे न पंहिंजे अचण जो मतिलबु ॿुधायो। नेठी रांदि खेॾण लाइ वञी राणीअ जे आॾो वेठो। रांदि करण वक़्तु उहा ॿिली पाण सां खणी वियो हो, जंहिं हर हर पे म्याऊं म्याऊं कई। राणी रांदि कई, छोकिरे बि ढारो हयूं। संदसि क़िस्मत चङी हुई ऐं ढारो सऊं पइजी वियो। उन वक़्तु राणी कुंवनि खे इशारो कयो, पर ॿिलीअ जे आवाज़ सबबु निकिता ई कीन, जंहिं करे राणीअ रांदि हाराई ऐं छोकिरे खटी। पोइ त शहर में वाह वाह थी वई। राणीअ बि हार मञी ऐं ऐलान कयईं त आउं हाणे हिन सां शादी कंदसि। अहिड़ीअ तरह छोकिरे जी ॿी बि फतह थी। वरी बि हिन क़ैद थियल हमराहनि खे आज़ादु कयो, जिन में संदसि शहज़ादो बि हो। 2-3 ॾींहं उते गुज़ारण बाद छोकिरे ऐं राणीअ पोइ ते मोटण जो इरादो कयो। ॿई राणियूं ऐं 3 दोस्त गॾिजी हलिया। जॾहिं पंहिंजे मुल्क जे हद में पहुता, तॾहिं शहज़ादे ऐं वज़ीरज़ादे पाण में सलाह करे छोकिरे खे मार कढी। घोड़ा ऐं राणियूं खसे घोड़नि ते चढ़ी हलिया विया ऐं छोकिरे खे उते ई छॾे विया। शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो त यकदमि अची पंहिंजे शहर में पहुता, पर छोकिरो थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ कहंदो कहंदो अची पंहिंजे घर बीड़ो थियो। होॾां जॾहिं चांदनी चाल परी सुजाग थी त ॾिसे त कंहिं ओपरे माण्हूअ जी मुंडी संदसि चीच में पई आहे ऐं चादर बि ॿी रखी आहे। पर इहो दिलि में वीचार कयो त हीउ इंसानु एॾो त बहादुर ऐं बांको आहे जो हेॾी सारे पहिरे ऐं तिलस्माती मांडाण मां बची मूं ताईं पहुतो आहे ऐं मुंहिंजे बदन खे हथु लाहे वियो आहे। सो बेशक मुंहिंजो मुड़ुसु थी चुको। हाणे बहितर ईअं थींदो त जीअं हू मुंहिंजे पुठियां कोशिशूं करे हिते पहुतो आहे, तीअं आउं बि खेसि ॻोल्हे लहां। अहिड़ीअ तरह परी पंहिंजो लश्कर पाण सां तयारु करे मुंडीअ वारे मोहर जी निशानीअ ते मुल्क पुछाईंदी अची हुन जे बादशाह जे बाग़ में लथी। ॿिए ॾींहुं बादशाह वटि फ़रियाद कयईं त तुंहिंजे मुल्क जा माण्हू असांजे मुल्क में आया ऐं उते चोरियूं कयूं अथनि ऐं गुस्ताखी करे चांदनी चाल परीअ जे महलात में घिड़ी विया आहिनि। छोकिरो बि रोज़ानो कोरनि जो थाल भरे बादशाह जे बाग़ में विकिणण लाइ वेंदो हो, जिते चांदनी चाल परीअ जा माण्हू खांसि कोरनि जो कुनू ई खसे खाई छॾींदा हुआ ऐं खेसि कोरनि जे एवज़ हिकिड़ी पाई बि कान ॾींदा हुआ। छोकिरो बि पियो रोज़ु उहो नुक़सानु सहंदो हो, पर वाह साह हलण लाइ रोज़ानो बाग़ में वेंदो हो। बादशाह खे ख़बर हुई त शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो चांदनी चाल परीअ जे ॻोल्हा लाइ बराबरि विया हुआ, तंहिं करे उन्हनि खे घुरायईं। मिलियल फ़रियाद लाइ पुछा ॻाछा कयईं। शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो चवण लॻा त असीं त रस्ते ते रोकिजी पिया हुआसीं, बाक़ी असां सां हिकु ॿियो कोरनि वारो छोकिरो गॾु हो, उहो ओॾां वियो हो। उनखां उन जी ॻाल्हि जी पुछा ॻाछा कई वञे। लाचार थी चांदनी चाल परी कोरनि वारे छोकिरे खे घुरायो ऐं पुछा कई। छोकिरे ॻाल्हि क़बूल कई त बराबरि आउं मोहलात में आयो हुउसि। उहा मुंडी ऐं चादर निशानीअ तौरु पेश कयईं, जंहिं ते चांदनी चाल परीअ उन कोहरीअ सां शादी करण जो अंजाम कयो। तंहिंखां पोइ छोकिरे वार खे तव ॾिनो त देव अची हाज़िर थियो ऐं चांदनी चाल परीअ जे लश्कर गॾिजी बादशाह खे नज़रबंदि कयो ऐं सॼी बादशाही पंहिंजे कब्ज़े में कई। पोइ बादशाह खे चयऊं त तो बेगुनाह 6 राणियुनि खे खूह में क़ैद रखियो, तंहिं करे तुंहिंजी बादशाही हाणे ख़तमु कई वञे थी। छोकिरे पोइ हुकूमत ते कब्ज़ो करे 6 माण्हुनि खे खूह मां कढी हाणे महलात में विहारियो। वज़ीरज़ादे ऐं शहज़ादे खे माफ़ी ॾिनाई ऐं उहे राणियूं जे खांसि मार ॾेई रस्ते तां फुरे विया हुआ से खेनि बख़्शिश तौरु ॾिनई। पोइ सॼी उमिरि आराम सां गुज़ारियईं।